मेवन खां वींदे भाॼियुनि ताईं सभिनीनि शयुनि जा अघु आसमान ते पहुतल नज़र अचनि था। भाॼियुनि में बसरनि, पटाटनि, भींडियुनि, लूणक, पालक, वाङणनि समेत थूम, मेथी, टमाटर ॼण सोन जे अघ ते विकिरो थियण लॻा आहिनि त ॿिए पासे गिदरा, हिंदाणा, सरदा, गरमा, अंब, सूफ़ ऐं ॿियो खाइण जो फ्रूट मिसकीन माण्हुनि जी पहुच खां परे थींदो पियो वञे। आमतौर ते जेके अघनि जूं लिस्टूं बाज़ार में आहिनि उन लिस्ट तहत दुकानदार भाॼियूं तोड़े मेवा ॾियण लाइ तयारु नाहिनि। चवनि था त असां मार्केट मां का बि शइ 100 रुपयनि में ख़रीद करे भाड़ा किराया भरे 80 रुपयनि में कीअं विकिरो करियूं। उन लाइ समूरियुनि शयुनि जा दुकानदार ऐं वापारी मनपसंदि अघ वठी रोज़ेदारनि जी उबती खल लाहे रहिया आहिनि त इन हवाले सां इंतिज़ामिया पिणु ख़ामोश तमाशेई बणियल आहे ऐं वधंदड़ अघनि बाबति असिस्टेंट कमिश्नर या मुख़्तियारकार ताईं को बि पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ तयारु नाहे। असां हिकु तरफ़ मुस्लमान बि आहियूं ऐं वॾियूं दावाऊं बि करियूं था त अल्लाह साईं जो ख़ौफ़ बि महसूसु थिए पियो, पर ज़ाहिरी तौरु हर माण्हू ॼण हिन महीने सभु कुझु विसारे ग़रीब माण्हुनि खां पैसा उगाइण जी मशीन बणिजी वञे थो। आख़िर ही मिसकीन माण्हू महांगाई जो जिन बोतल में बंदि करण लाइ कंहिंजे दर वञी दांह ॾियनि। नाज़रीन, यकीनन हितां जे माण्हुनि जा वीचार ॿुधा। हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त महांगाई चोट चढ़ियल आहे, पर जेकॾहिं ज़िलई इंतिज़ामिया तहरुक वठे त महांगाई ते ज़ाब्तो अची सघे थो। कैमरामैन उमर कुराई सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर।